बख्शियो वेंदो। रूप रहबर जो न वठी सघंदो रहज़न कोई, हाणे बेदार थियो आहे बलारनि जो वतन, पाण खे हाणे आज़ाद घुर्जे वतन, पाण खे हाणे आज़ाद घुर्जे वतन। दोस्तों और साथियों, मेरे बलोच भाइयों, मुंहिंजूं अदियूं मायरियूं भेनरियूं, नौजवानों, सिंधवासियों, यूके में रहंदड़, मुख्तलिफ हंधनि तां आयल अहिड़े सीअ में भी पंहिंजे वतन ते वार, पंहिंजे सिंधुअ ते वार खिलाफ़ अॼु सभु गॾु थिया आहियो, जंहिं ते अहिड़े सीअ में भी तव्हांखे जस हुजे। दोस्तों, ही केनाल रुगो दरिया ते कब्ज़े जो नाहे, ही केनाल असां सिंधियुनि लाइ जीअण ऐं मरण जो मसलो आहे। ही कब्ज़ो, ही पंजाबी रियासत, ही पंजाबी आर्मी, ही ज़रदारी, असां चऊं था त ज़रदारी इन जे पोयां, पर इन जे पोयां असुल जेके मालिक आहिनि इहा पंजाब साम्राज आहे। इन जे पोयां पंजाबी आर्मी आहे। असुल जेके असांजा जेके वसीलनि ते असांजे वतन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि, इहे पंजाबी साम्राज, पंजाबी आर्मी आहे। इन समूरनि मसइलनि जो हल असां क़ौमी ग़ुलामी मां आज़ादी खे सम्झूं था। ही केनाल सिंधियुनि जो जेके जीअण मरण जो मसइलो आहे, अहिड़े ई नमूने इन ते जेकी भी अॼु सिंध, समूरी सिंध अॼु रोडनि ते आहे, इन लाइ असां उन्हनि सां यकजहती तौर अॼु हिते सॼी दुनिया में एहतिजाज भी करे रहिया आहियूं ऐं समूरी दुनिया खे इहो भी ॿुधाए रहिया आहियूं त हिन ग़ुलामी मां असांखे आज़ादी ॾियाराई वञे ऐं हिन ग़ुलामी खे असां सिंधी कंहिं भी सूरत में क़बूल नथा कयूं। ही क़ौमी ग़ुलामी आहे। क़ौमी ग़ुलामी मां जीअं बलोच विढ़नि पिया, जीअं पश्तून विढ़नि पिया, तीअं सिंधी भी विढ़नि था। असां हिन क़ौमी ग़ुलामी मां आज़ादी चाहियूं था। ही केनाल सिंध मथां, सिंधुअ मथां जेके ठाहिया था वञनि, इहे केनाल सिंधियुनि जे जीअण ऐं मरण जो मसइलो आहे। इन ते सॼी सिंध बीठी भी आहे, अॼु रोडनि ते भी आहे। जेसीं ताईं हिकु भी सिंधी रहंदो त इहे केनाल कंहिं भी सूरत में क़बूल न थींदा ऐं कंहिं भी सूरत में ठहण न ॾींदा। ही पंजाबी आर्मी एक तरफ असांजे वसीलनि ते कब्ज़ो करे थी, ॿिए तरफ उन्हनि लाइ जेके भी आवाज़ उथारिन था, उहे क़ौमी कारकुन हुजनि, सिंधवासी हुजनि, उन्हनि खे खंबे गुम कनि था। हिते अॼु जेको केनालनि सां गॾु ॿियो इशू वर्ल्ड सिंधी कांग्रेस तरफ़ां रखियो वियो हुयो, मिसिंग पर्सन्स जो रखियो वियो हुयो, खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जो रखियो वियो, जंहिं ते मां ॻाल्हाईंदुमि त असांजा वतन सां मोहबत कंदड़ उहे क़ौमी कारकुननि सालनि खां गुम आहिनि, जंहिंमें सोहेल रज़ा भट्टी, उनखे 10 साल थी विया आहिनि। अल्लाह वधायो महर जेको कॉलेज में स्टूडेंट हुयो 16 सालनि जो, उनखे जेके खंबे गुम कयो वियो आहे, उनखे जेके 12 साल थी विया आहिनि, अञा ताईं ख़बर ई न आहे त हू जीअरो भी आहे, उनखे मारे छॾियो अथऊं। उन जी माउ, उन जा घर वारा, उन जा बच्चा, उन जूं भेनरियूं अॼु भी ओसीअड़े में आहिनि त असांजो नौजवान पुटु, असांजो नौजवान भाउ कॾहिं थो वापसि अचे। ही ज़ुल्म बर्बरियत जेकी सिंध सां गॾु बलोचिस्तान में भी थी रही आहे, बलोचिस्तान में भी कोस ऐं क़त्लेआम थी रहियो आहे, जंहिं ते सॼी बलोचिस्तान जी भी अवाम अॼु रोडनि ते आहे। बलोचिस्तान में भी इज्तिमाही क़ब्रियूं ही पाण खे मुसलमान था सम्झनि। ही मुसलमान उहे पाण खे जेके सम्झनि था ही इज्तिमाही क़ब्रूं था ॾियनि। हिक क़बर में 100 200 लाश था मोकिलनि, हिक क़बर में 100 खां 200 लाश था दफ़नाइनि। अहिड़े ई नमूने सां ही क़ौमी कारकुननि खे, क़ौमी अॻुवाणनि खे गोलियूं हणी उन्हनि जा लाश साड़नि था पिया। ही इन्हनि जी मुसलमानियत आहे। ही जेकी मुसलमानियत ऐं इस्लाम जे नाले ते
बिन कासिम जे दौर खां वठी करे असां सिंधियुनि ते कब्ज़ो कंदा आया आहिनि। तंहिं वक़्तु बि राजा ॾाहर विड़ियो हुयो। अॼु जेके आहिनि राजा ॾाहर जे रूप में सभु सिंधी पंहिंजे दरिया बचाइण लाइ विढ़ंदा, मरंदा बि, ऐं जेके आहिनि ज़रूरत पई त उहे मारींदा बि। जीअं सिंधु देश, जीअं साईं जी हमसैर। Idem Samura, Idem Samura, Idem Samura, Kenal Samura, Kenal Samura. बेड़िए जो भरल पूर बेपार पुजायो, बेड़िए जो भरल पूर बेपार पुजायो, उठो सिंधु वजा वारिस सिंधु के बचायो, उठो सिंधु वजा वारिस सिंधु के बचायो। बेड़िए जो भरल पूर बेपार पुजायो, बेड़िए जो भरल पूर बेपार पुजायो, उठो सिंधु वजा वारिस सिंधु के बचायो, उठो सिंधु वजा वारिस। खेत भरल खीर कटोरा, कणकुंज खटल खेत भरल खीर कटोरा, गजलोयूं लुंगियूं लाड़ चुहारन जहंदोरा, गजलोयूं लुंगियूं लाड़ चुहारन जहंदोरा। अजरक इतनू थे सख था कीन खसायो, अजरक इतनू थे सख था कीन खसायो। बेड़िए जो इन मसइले ते बेइंतहा जेको आहे सेंसिटाइज़ थी वई आहे ऐं कॾहिं बि जेको आहे सिंध ते कब्ज़ो, सिंध ते डैम समूरा, कैनाल समूरा, कैनाल समूरा, सिंधूअ ते धाड़ो, सिंधूअ ते धाड़ो, सिंधूअ ते धाड़ो। Stand here today united is a proof of how important this issue is and how it has impacted the country. गैस निकिरे थी, गैस काने का खणा अचो बाबा लाइन विछायो, बिजली ठहे थी कोयले ते जो खणी वञो, माण्हू बुखनि मरंदा त छा थींदो? पोइ वरी असांखे मिसाल ॾींदा आहिनि, चवंदा बाबा सिंधी माण्हुनि में लालच थी आहे, हीअं था करूं। न सम्झी सघिया हुया, अॼु उहे बेकिंतकाल थी विया आहिनि। अॼु बचो बचो, अॼु हर कोई सम्झे थो पियो त ही कूड़ी नारे 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 सिंध, जिए 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 सिंध, नारे 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 सिंध, जिए 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 सिंध, सरदारी दोसर। ये मर्ची कैसे इस तरह का माँ बंदे शुमाना ही नहीं कि माँ आई डाउन स्ट्रीम इंसान जिंदगी खतरा कर लगाएं, बल्कि माँ इकोसिस्टम जालेगा। इन जदोजहद खे ॻोल्हींदे साईं निकिरी पियो। 2024 में आउं जॾहिं सिंध हुयसि, साईं ज़ैन शाह आई सिंध यूनाइटेड पार्टी जे दोस्तनि सां गॾिजी कारूंजर सॼी पार्टियुनि खे हर पंहिंजे पर्सनल हुनखे हटाए करे पार्टियुनि जे झंडनि खे हटाए हिकिड़ी शइ ते मुतहद थियण जी ज़रूरत आहे त इन्हनि कैनालनि ते सिंधूअ ते को बि धाड़ो, को बि कैनाल सिंध खे नामंज़ूर आहे। कैनाल असां सिंधियुनि लाइ जीअण ऐं मरण जो मसइलो आहे। ही कब्ज़ो, ही पंजाबी पे जो धाड़ो आहे, ही धाड़ो पाणी जो धाड़ो आहे। जेको सो कैनाल हे चोलिस्तान कैनाल जी, हे ॾिसो 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 केरु पुठियां केरु थो करे, केरु थो करे, केरु थो करे, केरु